असा सैफुल्ला कैनाल कुबे रेगुलेटर ते इन वक्त बीठा आहियूं 194 RD जिते इहो ॾिसणो हुयो त खाटी जेका शुरू थी आहे त उहा खाटी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नूरपुर ते ऐं उहो बि अधु नूरपुर ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि वटि थी आहे या नूरपुर जी सॼी ऐं कुबे ढोरी शहबेग एॾे बि थी आहे। इन खां अलावा बाद में इंशाल्लाह खीर थर जे हवाले सां टांवरी फिलड़ी खां जेके बि शाखूं निकिरनि थियूं इहे उन्हनि खे बि ॾिसबो। पर हाली फ़िलहालु असां हिते बीठा आहियूं त हाणे कुबे जो हशर इहो आहे त हिते पाणी जेको आहे छो जो हिते घटि बाअसर माण्हू रहंदा, हिते बि बाअसर आहिनि पर घटि ऐं एतिरा न आहिनि जेतिरा नूरपुर ते, त उनजे करे हे जेको आहे हे 9 फुट हे 9 हे घणो आहे हिन वक़्तु हिते साईं हेॾा आहे न साम्हूं 3-4 फुट 3 फुट बि न आहे 3 फुट बि न आहे 3 फुट बि न आहे हेॾे 3 फुट आहे 3 फुट बि न आहे। हाणे हे त थी वियो कुबे जो हशर। वरी अचो दरवाज़ो ॾेखार, हे दरवाज़ो आहे ठीकु। हितां पाणी हेॾे वापसि अचे, दरवाज़ा वापसि अच बाबा, होॾे हलूं था वरी। हाणे हे जेको दरवाज़ो आहे हितां दरवाज़े खां पाणी निकिरी हेॾे वेंदो न, हा साईं, त हेॾे ढोरी शाख आहे, ढोरी शाख हेॾे रखो बाद में होॾे हलूं था। ढोरी शाख आहे हुन पासे। हाणे हितां जेकॾहिं हे दरवाज़ा ई न खुलंदा त ढोरी ॾे पाणी कीअं वेंदो? अच्छा, ढोरी सैफुल्ला कैनाल ते ग़रीब तरीन शाख आहे, ग़रीब तरीन माण्हू ढोरीअ ते रहंदा आहिनि, कुबे ऐं ढोरीअ ते। माना जंहिंजो कोई वासर कोई कोन्हे, कंहिंजो को असरु कोन्हे। जेकॾहिं उन्हनि खे पाणी मिलियो त ठीकु आहे, न त कर्ज़ी ठीकु आहे। हाणे अचो त वरी पोइ होॾे दरवाज़नि जो ढोरी जो ॾिसूं त हाणे जेकॾहिं दरवाज़ा जेकॾहिं न हूंदा सही त हेॾे पाणी न वेंदो। अचो त हाणे दरवाज़नि जो असरु ॾिसूं त इहे सही बि आहिनि या न आहिनि, ॾेखार था दरवाज़ा। रसियूं हे रसियूं हेॾां अच, हे किरिया पिया आहिनि, माना हे रसियूं भॻल हे किरिया पिया आहिनि ऐं हुनजी रसी त आहे ई कोन न, रसी ई कोन्हे। हाणे हिन खे ॾेखारियो मैं ठीकु। हाणे बंदि आहिनि। हिन जी माना इहा थी, ईअं थो लॻे ॼण त हे को 50,000 सालनि ताईं हिते कोई आयो ई कोन्हे। वरी जेको आहे हिते लॻे ईअं थो त 50,000 सालनि ताईं कोई आयो ई कोन्हे। हिन जो हशर ॾिसी करे ईअं थो लॻे मालिकी न थी, बल्कि करणी नाहे हिन जी मालिकी। हाणे वरी हितां पाणी जेको वेंदो उहो पाणी वेंदो हेॾे ढोरी शाख ॾे। हाणे अचो त ओॾे ॾिसूं सॼो सिल्ट पइजी वियो फुट अधु फुट। हे ॾेखार, हे जेको ॾेखार पहिरियां सॼो ॾेखार त वरी पोइ मां ॻाल्हायां। हेॾां अच बाबा, हेॾां हीअं ॾे, हितां बीह करे साम्हूं ॾेखारींदे न सही सां, हितां बीह करे हीअं साम्हूं ॾेखार न, सॼो सिल्ट को भरियल आहे। हाणे इहो हेॾे अचे असां, हाणे इहे जेके तव्हां ॾिठा इहे 3 खां 4 फुट त 9 फुट इहा हेठि हुजे। माना हिन में 10 खां 12 साल थिया आहिनि खाटी न थी आहे, बल्कि मां मतां ग़लति हुजां, हे माण्हू हिते बीठा आहिनि। चाचा हिते खाटी कॾहिं थी आहे आख़िरी दफ़ो? घणो माना तक़रीबन? हेॾां अच चाचा, हेॾां अच। खाटी न थिए वाए पासा साईं जी 50 फुट रखियल आहे, उहो 50 फुट कयो 40 फुट बीठो, ॿई पासा हुनखे फेराए 50 फुट हिन जो आहे पेट, हेॾे 80 आहे। माना हिन खे खाटी हिन खे माना सिल्ट भरिजी वई आहे न, पेट भरजंदो थो वञे। माना पाणी तव्हां वटि माना घटिजंदो, पेट भरियल हूंदो त पाणी घटिजंदो, ईअं न?
हाणे मांखे इहो ॿुधायो त आख़िरी दफ़ो खाटी तव्हांखे यादि आहे कॾहिं थी आहे? किनारी पटे आन बस वो पासा किनारी पटे 50 फुट जो माप पेट जो घणा साल रखे आहिनि सारे पासा पटे माना तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी में यादि ई न आहे। रे सारे पासा पटे आन पाला पासा हा इहो गेट मथे कंदे त 9 फुट 12 मीटर रे पाणी साला चौथो साला ई पासो और वो किनारी पासा पटे आन बस ढोरी के गेट हां पासा खाने पासा किनारी 7 फुट के जो जो कहीं ना ले ढोरी आखिरी कहीं ना ली हुआ सही फला फिरा सैफुल्ला 194 अचो हाणे मांखे हेॾे हाणे चवण जो मक़सदु त हिननि वीचारनि खे इहो यादि बि कोन्हे त आख़िरी दफ़ो खाटी कॾहिं थी हुई। एॾो ज़ुल्म आख़िर हे छा सेकेंड क्लास सिटीज़न्स आहिनि या हे के जेके आहिनि क़ैदी आहिनि जंहिंखे का सज़ा थी मिली वञे। और तूं अहम पॉइंट आहे तव्हांजे साम्हूं लाइव ॾेखारियो न दुनिया खे त जेके पाणी किथां खां हे हुजे हा न, हे ॾिसो न नियाणियुनि वीचारियूं केतिरा इहे ड्रम अथनि इहे जेके भरियूं वञनि था किथां खां हे शाख किरास करे हिन शाख में पाणी हुजे हा त हेॾे छो वञनि हा? हे ॾिसो न सही इहे नियाणियूं शाख इहे साम्हूं किरास था कनि इहे ॾेखारियो न, हे ॾिसो न साम्हूं हे अदियूं ॾिसो थियूं सही। इहो पाणी लाइ हिते न हुजण जे करे इहो केॾो ज़ुल्म आहे, केॾो महिनत करे वञनि था। हाणे हितां खां निकिता आहिनि इहे वञी अलाए किथां खां भरे था अचनि। भलसण जे साइड खां भरन था। हाणे मां हिन ते अचां थो खाटी ते थोरो ॻाल्हाए वञा त हे आख़िर इहे जेके माण्हू आहिनि हे क़ैदी आहिनि या हिननि खे का तड़ी पारी ॾिनी वई आहे या हिननि जे मथां को ॾंडु रखियो वियो आहे या हिननि खे इंसान जे दर्जे खां हेठि किरायो वियो आहे या तव्हां हिननि खे जानवर सम्झो आहे या तव्हां हिननि खे ढोर ॿकरियूं सम्झो आहे सम्झो आहे। हिननि खे कहिड़े तव्हां जुर्म जी सज़ा ॾिनी आहे? एॾे अरसे खां हे ग़रीब माण्हू जंहिंजा मन बि ठहियल सही तरीक़े सां न आहिनि, पलालनि सां जंहिंजा घर ठहियल आहिनि, जंहिंजे घर में जेको आहे दाल मानी ईंदी न ईंदी इहो फ़ैसिलो बि इहो पाणी कंदो। उन्हनि माण्हुनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? माना इहे माण्हू तव्हांखे अखि जो कंडो छो बणिया आहिनि इहे तव्हांजा? माना एॾो ग़रीब माण्हू जंहिंखे तव्हां अची करे रुॻो ईअं गाॾीअ मां लही बीहंदा आहियो त उहो तव्हांखे निवड़ी अची ग़रीब गुरबा वीचारा हथु ॾींदा आहिनि। इन्हनि तव्हांजो बिगाड़ियो छा आहे? कुबे ऐं ढोरी शाख ते रहंदड़ हारी नंढड़ा आबादगार वॾा आबादगार इन्हनि तव्हांजो बिगाड़ियो छा आहे? कहिड़े इन्हनि खे तव्हां जेको आहे उनजी सज़ा था ॾियो पिया? अलाह खे चओ था हज़ुर नाज़ुर ॼाणे करे ॻाल्हाईंदा आहियूं या तबलीगूं ऐं हे हो अलाए छा छा तव्हां जेको आहे हाणे सियासतदाननि शुरू कयो आहे। हिननि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? हे अलाह जा बाना न आहिनि छा? असां बि वञूं वोट कंहिंखे ॾे, असां बि उनजा नौकर जंहिंखे तव्हां वोट ॾियो। हे तव्हांजा दुश्मन कीअं आहिनि? माना कहिड़ो तव्हां ॾिसंदव भले ॻाल्हाइनि बाबा असां छो चुप करायूं? चाचो ॻाल्हाए न, हिननि खे सॼी उमिरि त चुप करायो वियो आहे। सॼी उमिरि हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते जेको पाणी ईंदो आहे न, हे त हाणे खाटी तव्हां न कराई, खाटी न कराईंदव न 5 फुट पाणी हिननि जो पाण ई ज़ियान थी वियो हिकु। छो जो 9 फुट खाटी हुजणु घुरिजे, पेट हुजणु घुरिजे, हिन वक़्तु 6 फुट त सिल्ट अची वई आहे, माना पेट हुन जो हिन में मिटी भरिजी आई आहे ऐं हिन जी डीसिल्टिंग न थी आहे। त इहो घटि में घटि तव्हांजो 6 फुट पाणी हे मिटी खाई वई ॼण, माना 3 फुट आयो। हाणे इहो 3 फुट जेको पाणी ख़राबु मेरो पाणी ईंदो न, उहो पाणी बि हे वीचारा पीअंदा आहिनि ऐं हे उन्हनि सां वेंझंदा आहिनि पंहिंजे गंदो, हा गंदो पाणी हे पीअंदा आहिनि, पर उहो गंदो पाणी बि हिननि खे कोन्हे। त इहो बि चाचा किथां था भरे अचनि वञी? बलोचिस्तान मां वञी भरे था अचनि। हाणे जेके अॻूणे तव्हां नियाणियूं ॾेखारियूं जेके पाणी पियूं भरनि, त उहे हक़ीक़त में इहो गंदो पाणी बि हितां भरणु घुरिजे न, ठीकु आहे, पर हितां इन जे करे न भरे सघंदियूं आहिनि छो जो हाणे त खणी ओ होॾे ॾिस ॾेखार, इहे नियाणियूं ॾेखार, भले परते खां नज़र न ईंदियूं। त इहे नियाणियूं वञी बलोचिस्तान खां पाणी थी भरे अचनि। जंहिंखे वोट ॾिना तो असां बि उन जा नौकर, असां बि किरायो करे ख़र्च, असां हुन छा यारी
माते के चाहे वटू फिरो ये दे मस्ती के असन केरा तो जो ये सब उन्हीं जा नौकर जाएंगे तो आवाऊ चली ऑफिसर छा करी अबा हाणे ऑफिसर इन्हनि खे चवनि था त असां उन्हनि जा नौकर आहियूं जेके इलेक्शन में खटी आया आहिनि, असां बि उन्हनि जे हुकुम जे ताबे हलूं था पिया। माना जेकॾहिं हिते तव्हां इहो था चवनि, जेकॾहिं सियासतदान इहो था चवनि हितां जा MPA त हे असां न कयो आहे, हे असांजे करे न आहे, ठीकु आहे, मतां तव्हांजे करे न हुजे, पर तव्हां हिन खे सही करण जे लाइ क़दम छो नथा खणो? सही कयो। जे तव्हां इहा बर्बादी न कई आहे त तव्हां हिन खे सही कयो। जे सही नथा कयो त माना इहा बर्बादी तव्हां कई आहे, तव्हां हिन में ख़ुशि आहियो, हिन बर्बादी में, हिन ग़रीब हिन आम माण्हूअ जी बर्बादी में माना तव्हां ख़ुशि आहियो। हिन जी माना त इहा थी न। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां हिननि ग़रीब गुरबनि खे नेठि आख़िर कहिड़े जुर्म जी सज़ा था ॾियो? I will not let that happen. I will go to Secretary Irrigation. I will go to Chief Secretary. I will go meet CM. If nothing is done, I will go to the High Court, Chief Justice High Court, and then file a petition against the officers and the influential people in this area and get this sorted out. Get this problem sorted out. मांखे जेकॾहिं हिननि हिते सिधो न करे ॾिनी इहा खाटी, मां सेक्रेटरी इरिगेशन, चीफ सेक्रेटरी, CM सिंध ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट इन्हनि ॾे वञी दरख़्वास्तूं लिखी ऐं हिकिड़ी चीफ जस्टिस हाई कोर्ट जे अॻियां मां पिटीशन दाख़िल कंदुसि त तव्हां हीअ असांखे खाटी तव्हां छो नथा कराए ॾियो, तव्हां आख़िर दरवाज़ा छो नथा ठाहिरायो, तव्हां पाणी छो नथा ग़रीब आवाम खे ॾियो, तव्हां खां साफ़ पाणी नथा घुरनि, मेरो पाणी था घुरनि, ख़ुदा जा बंदऊं, सम्झो इहा शइ। मां इनशाला 2-3 ॾींहंनि जे अंदरि ई इहा पिटीशन फाइल कंदुसि। ऐं जेकॾहिं हिते खाटी न थी, खाटी खां पहिरियां जेकॾहिं हिते पाणी छोड़ियो वियो, अमलदारनि खे मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त पाणी जेसीं ताईं खाटी न थिए न छोड़िजो। जेकॾहिं पाणी छोड़ियो वियो त पोइ इनशाला उन्हनि ऑफिसरनि, ॾिसो तव्हां कंहिंजे बि चवण ते हलो, तव्हांखे जॾहिं कोर्ट में घुरायो वेंदो त तव्हां खां कानून ते पुछियो वेंदो त तव्हांजो कानून छा थो चए, खाटी खां बग़ैर तव्हांखे पाणी छॾिणो आहे या न आहे छॾिणो, इहो तव्हांखे उते जवाबु ॾियणो पवंदो। इनशाला इहा थींदी। आम अवाम खे मुंहिंजी इल्तिजा आहे त उथो, पंहिंजनि हक़नि जे लाइ विढ़ो। केसीं ताईं ॿियो तव्हांजे हक़नि जे लाइ विढ़ंदो, तव्हांखे विढ़णो पवंदो, तव्हांखे गॾिजणो पवंदो। 2 क़ौमूं आहिनि सिर्फ़ु हिन दुनिया में, का बि ॿी का क़ौम कोन्हे, न का ज़ात आहे न कुझु बि आहे, न को हिते बिरोई आहे, न मक्सी आहे, न शेख आहे, न मेमण आहे, न चांडियो आहे, न को खोखर आहे, का ज़ात कोन्हे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 क़ौमूं आहिनि, 2 जेके आहिनि, हिकु ज़ालिम जी, ॿी मज़लूम जी। ज़ालिम घटि आहिनि पर पाण में ॿधल आहिनि, इन जे करे मज़बूत आहिनि। मज़लूम तमामु घणा आहिनि पर अलॻि अलॻि आहिनि, इन जे करे उहे पाण में अलॻि अलॻि हुजण जे करे कमज़ोर आहिनि। मज़लूमनि खे गॾिजणो आहे, मज़लूमनि खे गॾिजी करे पंहिंजनि हक़नि जी हिफ़ाज़त करणी आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी सियासतुनि खां परते थी वेंदव, पंहिंजी शयुनि जी मालिकी न कंदव, पंहिंजनि स्कूलनि जी, पंहिंजनि शाखुनि जी, पंहिंजनि पाणी जी, पंहिंजी अस्पतालुनि जी मालिकी न कंदव त पोइ ख़ाली छॾियल शइ ते छा थींदो आहे? तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त कब्ज़ो किथे थींदो आहे? जिते तव्हां प्लाट ख़ाली छॾींदव, प्लाट ख़ाली पियो हूंदो त कब्ज़ो उते थींदो आहे। माना जेकॾहिं साफ़ सिधा माण्हू तव्हां जेकॾहिं परते हूंदव सियासत खां, तव्हां पंहिंजनि हक़नि जी हिफ़ाज़त पाण न कंदव त तव्हांजे हक़नि ते कब्ज़ा थींदा। तव्हां इहा सम्झो शइ, तव्हांखे गॾिजणो पवंदो, तव्हांखे पंहिंजनि हक़नि जी जिदोजहद करणी पवंदी। तव्हांखे जॾहिं तव्हांखे उथंदे ॾिसंदा त पोइ कब्ज़ाखोर भॼंदा। पोइ हे खाटियूं कहिड़ा मसाइला आहिनि, पोइ पाणी कहिड़ो मसाइलो आहे? तव्हां हिते ॿुधायो त मां पंहिंजनि मक्सी ॿाहिरनि खां पुछां थो, मक्सी ॿाहिरनि खां जेकॾहिं हिते कोई बीठो आहे, छा हिकु मक्सी भाउ खे पाणी मिलियो आहे? उनजी हिकु जिरेब, हिकु उनजो जेको आहे ज़मीन जो पूरो हिसो उनजो आबाद थींदो आहे, उनखे खाटी थी मिलंदी आहे? न। त इन जे करे क़ौमूं सिर्फ़ु 2 आहिनि, मक्सी, बिरोई, शेख, फलाण टीर न आहे। क़ौमूं सिर्फ़ु 2 आहिनि।
हिकु ज़ालिम आहे ॿियो मज़लूम आहे। जे ज़ालिम हूंदो त उहो ज़ुल्म कंदो, उहो न ॾिसंदो त मज़लूम जेको आहे उहो मुंहिंजी ज़ात जो आहे या न आहे। जेकॾहिं ज़ालिम हूंदो त उहो ज़ुल्म कंदो, जेको चङो माण्हू हूंदो उहो सभिनी सां चङाई कंदो, जेको बुरो हूंदो ज़ालिम हूंदो सभिनी ते ज़ुल्म कंदो। इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे। इहा इनशाअल्लाह सम्झंदासीं, असां पंहिंजनि हक़नि जी हिफ़ाज़त पाण कंदासीं ऐं पंहिंजनि स्कूलनि अस्पतालुनि पाणी शाखुनि थाणनि जूं हिफ़ाज़तूं पाण कंदासीं त केरु काम वॾेरा थींदा आहिनि, ज़ालिम वॾेरा। हिते चङा वॾेरा बि आहिनि चाचा अब्दुल सत्तार जहिड़ा, जेके पंहिंजनि हारियुनि जो ज़मीनुनि जो ख़्यालु रखंदा आहिनि। केरु थींदा आहिनि MP MN, केरु थींदा आहिनि जेके तव्हां ऐं असां सां असांजा हक़ खाइनि? कोई बि न खाईंदो। इन जे करे हक़ 5000 वाणे जो असां ग़रीबनि जो गैराबादुनि जो 5000 आबाद असां त इहो तादी आहे, पैसे जो जहान आहे। ॻाल्हि इहा ई आहे चाचा, ज़ालिम कहिड़े बि उन मां थी थो सघे, कहिड़े बि ज़ात मां, कहिड़े बि मज़हब मां, कहिड़े बि फ़िरके मां थी थो सघे। वण की ज़मीन कंहिं वटि आहे चाचा? वण की ज़मीन है वो असांजे मारिया 5 खून हिते थियो, राजीनामो थियो, ट्रेन हा कंहिं मारिया? बस पाणे मक्सी अलोच मक्सी चइण ॿियो केरु? उहे आबाद आहिनि? जी आबादिन सभु असां दस्तावेज़ ज़मीननि जा पिया आहिनि असां वटि सन 81 जा। तव्हांजी ज़मीन कहिड़ा आबाद आहे? असांखे बि पैसा कढी हुन खां पैसा त हाणे बहरहाल हे ज़ुल्म जूं कहाणियूं जेके आहिनि खुटण वारियूं न आहिनि, असांखे खुटाइणियूं पवंदियूं, आम कम करणा पवंदा। हिन वक़्तु खाटी अहम आहे, खाटी करणी आहे, ढोरी खे पाणी पुॼाइणो आहे, कुबे खे, शाबे खे, टावरी खे। इनशाअल्लाह हिन तरह जे हिकु हिकु शाख जी खाटी ऐं पाणी इहो ज़रूरी आहे। उथो सभिनी खे गॾिजणो पवंदो इनशाअल्लाह। वॾी महिरबानी, लख थोरा।